नाई ज़ुलहज खां पोइ जेका रात ईंदी आ, उहा कहिड़ी रात हूंदी आ जी? 10 जी रात, ज़ुलहज जी 10 जी रात, जंहिंखे असां ईद जी रात समझंदा आहियूं। मोमिननि जे लाइ ईद जी रात आ। इहा रात अहिड़ी भलारी रात अथव फ़क़ीरो भाइरो दोस्तो, जेको साल में 2 रातियूं जागे। ईद उल फित्र जी रात, ईद उल अज़हा जी रात, जेको 2 रातियूं जागे उन जे मुअल दिल खे रब जेरो करे छॾे थो। मुझा सोना हबीब मदीने वारा साईं हज ते विया। हजरत अब्बास बिन मिर्दास रज़ी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे, अन्न रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दआ लि उम्मतिही अशियत अरफत फउजीब अन्नी कद गफरतु लहुम मा खलल मज़ालिम। 9 ज़ुलहज जी शाम थी। मदीने वारा साईं मैदाने अरफात में बीठा हुया। मुझे लजपाल नबी जो मथो मुबारक उघाड़ो हुयो, अखियुनि में गोढ़ा हुया। असां गुनहगारनि जे लाइ दुआऊं बीठे घुरियूं। मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत बख़्शे ॾे, मुंहिंजी उम्मत खे माफ़ी मिले, मुंहिंजी उम्मत खे माफ़ी मिले। अल्लाह ताला जल शानू जे अॻियां रोंदा रहिया। 9 ज़ुलहज योम अरफा जे ॾियारे ते दुआ घुरंदा रहिया। सारो ॾींहुं गुज़री वियो। जेॾी महिल शाम थी आ, रब फरमायो, ओ मुंहिंजा महबूब, तू मुंहिंजा प्यारा पिरी जो मथो उघाड़ो करे उम्मत जे लाइ रुनो ई। ओ मुंहिंजा सोना नबी, तुंहिंजे दुआउनि जे करे तुंहिंजी उम्मत खे बख़्श में मा खलल मज़ालिम, ॿिया सभु गुनाह बख़्शींदो मान, पर जेकॾहिं कंहिंसां ज़ुल्म कयो हूंदुनि उहो न बख़्शींदो सान। कंहिंजो हक़ खाधऊं, कंहिंसां ज़ुल्म कयूं, उहो कोन माफ़ी ॾींदो मान। महबूब तुंहिंजे दुआ जे सदके ॿियूं सभु ख़ताऊं बख़्शे छॾींदो मान। फ़इन्नी आख़िज़ुन लिल मज़लूम मिन्हो, मां मज़लूम जे पारां ज़ालिम खां बदिलो मां अल्लाह पाण वठंदुसि। महबूब 9 ज़ुलहज ते इहा दुआ घुरी। सारी दुआ क़बूल थी, बाक़ी थोरो हिस्सो दुआ जो रहिजी वियो। ज़ालिमनि जे माफ़ी न मिलण जो ऐलान आसमाननि तो लथो आ। काल ऐ रब इन शिअत आतैतल मज़लूमल जन्नत व गफरत लिज़्ज़ालिम फलम युजिब अशियत अरफत। पो हुजूर जन हथ खयां, ए मुंहिंजा मौला, ए मुंहिंजा रब करीम, जेकॾहिं तूं राज़ी थी पवीं पो हीअं खणी करी जो ज़ालिम खे जन्नत, मज़लूम खे जन्नत ॾी। मज़लूम खे जंहिंसां ज़ुल्म थी वियो उन खे जन्नत ॾी ऐं ज़ालिम खे बि खणी बख़्शे छॾी, त तुंहिंजे अॻियां देर कहिड़ी आ? ए मुंहिंजा रब करीम, ए मुंहिंजा मालिक महिरबान, मां तो रब जे अॻियां या इल्तिजा थो कयां त जीअं मुंहिंजे ॿियनि गुनहगार उम्मतियुनि जे लाइ माफ़ी जो ऐलान थियो आहे, तीअं ज़ुल्म करण वारनि जे लाइ बि माफ़ी जी ख़ैरात मिले। फलम युजिब, अल्लाह ताला इहा दुआ क़बूल न कई। रब फरमाए थी इहा दुआ मां महबूब क़बूल न कंदुसि। फलम्मा अस्बह बिल मुज़दलिफत आद, मुझा सोना हबीब अरफात खां मोटी आया मुज़दलिफे में। ओ इहा 10 ज़ुलहज वारी रात हुई। 10 ज़ुलहज जी रात मुज़दलिफे में मोटी आया। पो सुबुह जे वक़्त में फज्र पढ़ी करे मुंहिंजे लजपाल नबी वरी हथ मुबारक खया।
कुर्बान या रसूल अल्लाह तुझे शफकत ता कुर्बान वंजे पंजे उम्मत सा वफादारी ता कुर्बान वंजे महबूबन करीमन वरी दुआ जा हथ कयाइन फउजीब इला मा सअल पो फदहक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औ काल तबस्सम पो जेडी मल जिब्रील लही या खबर दिनी त हबीब तुझी दुआ कबूल थी वई त महबूब टक दई खिल्या या शक्वारावी जो त मुरकिया सुभान अल्लाह जिमल महबूब मुरकंदा हा त मुरझायल गुल टिड़ी पवंदा हा जेमल मदीने वारो साईं मुरकंदो हुयो त सामो जेकी गमगीन हूंदा उन्हनि जा गम दुख लही वेंदा महबूब मिठा तुंहिंजे मुरकण ताम सदके महबूब मिठा तुझे मुरकण ताम सदके अम्मा आशा सिद्दीका जे सुई लहण तम सदके महबूब मुरकी पिया जो उम्मत जे ला माफ़ी जो ऐलान थी वियो ओ अदा ओ मिठा इन हदीस मां सबक ही मिलियो त नहीं ते दुआऊं घुरो दुआऊं घुरो दुआऊं घुरो दुआऊं अघंदियूं वेंदव वरी जे ॾहीं जी रात अचे त बि चुप न कजो या ईद जी रात जागजो दुआऊं घुरजो जे कल न अघाणियूं नाई ते न अघाणियूं ते ॾहीं जी रात दुआऊं अघामंदियूं भला जेकॾहिं इते बि रहिजी वियूं त पोइ ॾहीं जे सुबुह जो ईद वारे सुबुह जो हथड़ा खणी दुआ घुरजो मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा रब करीम अॼु ईद जो ॾिहाड़ो आहे ईद जे ॾिहाड़े ते बचड़ा पंहिंजे वॾनि खां ईद जी ख़र्ची घुरंदा आहिनि नंढा पंहिंजे वॾनि खां ईद जी ख़र्ची घुरंदा आहिनि पोइ वॾा पंहिंजे दिलि जे ख़ुशीअ सां जे 5 रुपया ॾींदा हा त 10 ॾींदा 10 ॾींदा हा त 20 ॾींदा 100 ॾींदा जो ईद जो ॾिहाड़ो आहे ईद जी ख़र्ची बच्चन के मसरूर करे छॾींदी आहे मुंहिंजा पिरी प्यारा इहो ईद जो ॾिहाड़ो ख़र्ची मिलण जो ॾिहाड़ो अथव फ़क़ीरो भाइरो मोमिनो मुस्लमानो इन ईद जे ॾिहाड़े ते फजर पढ़ी ऐं ईद पढ़ी पोइ तव्हां बि हथड़ा खणी रब खे अर्ज़ कजो मुंहिंजा मौला अॼु ख़र्ची जो ॾिहाड़ो आहे ए मुझा करीम रब अज मुखे भी खर्ची अता कर पंहिंजे खजाने मजा पंहिंजे भरियल खजाने मजा पंहिंजे अणखुट खजाने मां हिन पेनुअ जी झोली भर ए मुंहिंजा मौला अज मुखे खैरात उहा दे जो वरी कंहिंजे दर ते मोहताज न थियां ओ अदा उन ॾिहाड़े ते जेका ख़र्ची घुरंदे माल खपई माल मिलंदी ज़ाल खपई ज़ाल मिलंदी औलाद खपई औलाद मिलंदी धन खपई धन मिलंदी जेकॾहिं रब खपई रब मिलंदी जे मदीने वारे जो दीदार घुरी त उहो बि मिलंदी इहो वक़्तु न विञाइजांइ ये वक्त न विझाए जाए ये लम्हा न विञाए जाए टाइम टाइम जी ॻाल्हि आहे न वक्त वक्त जी ॻाल्हि आहे न वक्त गुज़री वेंदो आहे ॾिसो न सिज लथे जी निमाज़ जो टाइम आहे ओॾी महिल पढ़बी त निमाज़ थींदी भला सिज लथो गुज़री वियो टाइम गुज़री वियो त निमाज़ थींदी हर शइ जो वक़्तु हूंदो आहे
इहो जेको वक्त रब मिलावई त इन वक्त जो कदुर कजाए, रब खां ख़ैरात घुरजाए। हाँ, पोइ उन पंहिंजे दुआउनि में मूं फ़क़ीर खे बि यादि कजाए, मुंहिंजे हक़ में बि दुआ घुरजाए, ऐं इंशा अल्लाह ताला ही फ़क़ीर बि तुंहिंजे लाइ दुआ घुरंदो, ऐं क़िस्मत खणियो पई वञे मूंखे वरी। मदीने वारे साईं जो करम आहे, अल्लाह जो फज़ुल आहे जो अल्हम्दुलिल्लाह हज जी सआदत हिन साल बि उम्मीदवार आहियां। अल्लाह साईं करम कंदो उते वेंदुसि त पोइ मां उते मैदान अरफात में तव्हां जमात जे लाइ दुआ घुरंदुसि इंशा अल्लाह। उते मुज़दलिफ़े में बि ऐं उहा राति 10 वारी मुज़दलिफ़े में जे नसीब थींदी त इंशा अल्लाह ताला मूंखे तव्हां उते यादि हूंदव, ऐं मूंखे तव्हां मुंहिंजे बच्चनि वांगुरु प्यारा आहियो। हिकिड़ो जिस्मानी बच्चो हूंदो आहे, रत जो रिश्तो हूंदो आहे, तव्हां सां मुंहिंजो रूहानी रिश्तो आहे, ऐं रूहानी बच्चा पंहिंजे जिस्मानी बच्चनि खां वधीक प्यारा हूंदा आहिनि। मां तव्हांजे लाइ हर वक़्तु दुआगू हूंदो आहियां, तव्हांखे बर्स कयां थो त मुंहिंजे हक़ में दुआ घुरिजो। कहिड़ा कहिड़ा घुरंदव? सल्लल्लाहु अलैहि या जेॾीमहिल मदीने वारा साईं मुरकिया या ॿी रिवायत मुताबिक खिलिया, फ़क़ाल लहू अबू बकरिन व उमर बिअबी अंत व उम्मी इन हाज़िही लसाअतुन मा कुंत तदहकु फ़ीहा। अबू बकर ऐं उमर जूं दीदूं मुस्तफ़ा जे मुखड़े ते हुयूं। हाँ, इश्क वारनि जूं निगाहूं हर वक़्तु सुभान अल्लाह। मुलाकाते हबीब साडी ईद हो गई, साडा हज अकबरी तेरी दीद हो गई। मुलाकाते हबीब साडी ईद हो गई, साडा हज अकबरी तेरी दीद हो गई, साडा हज अकबरी तेरी सूरत जो तक्की ते मोहब्बत हो गई पक्की, जन्नत वास्ते पक्की ए रसीद हो गई, जन्नत वास्ते पक्की ए रसीद हो गई। मुलाकाते हबीब साडी ईद हो गई। तेरा उच्चा है नावा ते न कोई परछावा, तेरियां तक के अदावा मैं मुरीद हो गई, तेरियां तक के अदावा मैं मुरीद हो गई। हजरत अबू बकर ऐं हजरत उमर था अर्ज कन, छा था चवन? बेअबी अंत व उम्मी या रसूल अल्लाह। ओ अल्लाह जा रसूल, असांजो अब्बो बि तो तां कुर्बान, असांजी अम्मड़ बि तो तां सदके। वाह अबू बकर तुंहिंजे इश्क के सलाम, वाह उमर तुंहिंजे इश्क रसूल के सलाम। हाँ, महबूब मुर्किया आयो, मां पंहिंजो अबू अम्मा कुर्बान कयां। मुहब्बत जो अंदाज़ आहे न। हाणे ॻाल्हि पुछणी हुई त साईं मुर्को छो था, ईअं चवनि हा न, साईं मुर्को छो था, सबबु कहिड़ो आहे, ईअं पुछनि हा न। पुछण जो अंदाज़, ॻाल्हि पुछणी हिकिड़ी आहे, पर मुहब्बत जो इज़हार कीअं था कनि पिया। हाँ,
मुझो अब्बो तो ता कुर्बान, मुझी अम्मड़ तो ता कुर्बान, महबूब छो मुरकियो? हाणे ये पुछना महबूब छो मुरकियो? मोहब्बत लफ्ज़ मोहब्बत सेखारींदी आहे। साईं फरमाइनि था ॿुधो, अर्ज़ कंदासीं हीअ घड़ी अहिड़ी आहे जो कॾहिं बि हिन सुबुह जे टाइम ते तव्हां हिन वक़्तु खिलंदा कॾहिं मूं न ॾिठो आहे तव्हांखे। अॼु तव्हां खिलिया आहियो, ज़रूर का ॻाल्हि आहे। फमल्लज़ी अदहकक अदहकल्लाहु सिन्नक, महबूब कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे खिलायो आहे, अल्लाह करे तव्हां सदाईं ईअं ई खिलंदा रहो। वाह वाह, छा मोहब्बत जो अंदाज़ आहे। पंहिंजे मुर्शिद सां मोहब्बत, पंहिंजे मुर्शिद सां मोहब्बत। सारी दुनिया में, कायनात में मुस्तफ़ा करीम जहिड़ो मुर्शिद न थी सघंदो, ऐं हुजूर जे सहाबन जहिड़ा मुरीद न थी सघंदा। हबीब, हे खिलण जो टाइम त तव्हांजो न आहे। अॼु मुरकिया आहियो, अॼु खिलिया आहियो, अल्लाह करे तव्हां सदाईं खिलंदा रहो। हबीब, सबब कहिड़ो आहे? असांजो अब्बो तो ता कुर्बान, असांजी अमड़ तो ता कुर्बान। साईं फरमाइनि था ॿुधो, खिलियो हिन जे लाइ इन अदुवल्लाह इब्लीस लम्मा अलिम अन्नल्लाह कद इस्तजाब दुआई व गफर लि उम्मती अखज़ तुराब फजअल यहसूहु अला रअसिही। अल्लाह जे दुश्मन इब्लीस जो ॾिठो त मुंहिंजी जेका दुआ कल्ह क़बूल न पई, अॼु उहा बि क़बूल थी आहे। इब्लीस जो ॾिठो त मुंहिंजी दुआ जो रब क़बूल कई आहे, त हाणे मथे में धूड़ विझूं पिटे थो बीठो। फजअल यहसूहु अला रअसिही, मिट्टी खणी अखज़त तुराब फजअल यहसूहु अला रअसिही, मिट्टी खणी मथे में विझी पिटण। मथे में मिट्टी विझी पिटण कंहिंजो कम आहे? ॻाल्हायो इब्लीस जो। शैतान मथे में विझी मिट्टी विझी शैतान पिटे रहियो आहे। यदू बिल वैल व सुबूर, चदो हाय घोड़ा, हाय यहाँ से, हाय घोड़ा, हाय घोड़ा, मुंहिंजी मेहनत चट थी वई, माण्हू बख़्शजी विया, मुस्तफ़ा जा उम्मती बख़्शजी विया, गुनाह कराया मान बख़्शजी विया, माफ़ी मिली वियनि, मथे में धूड़ विझूं पिटे थो पियो। फअदहकनी मा रअयतु मिन जज़इही, हुन जे घोड़ा घोड़ा रड़ियुनि दाउनि खे ॾिसी मां मोहम्मद खिली वेठो। दुश्मन पिटे थो, मदीने वारो खिले थो। पोइ इहो ॾिहाड़ो, इहो वक़्तु, इहा घड़ी न विञाइजो। मदीने वारे साईं खे खिलाइजो, शैतान खे धूड़ विझी पिटाइजो। क़बूल आहे? वरी छा कंदई? इने ॾिहाड़े ते वेंदा वरी पंहिंजो हिते घर जी मानी न, होटल ते मानी था खाइण। फिल्मुनि जा शो, डांदनि जी गोए, ईद जे ॾिहाड़े ते कुकड़नि जी मेल। ओ मुसलमान, इहो ॾिहाड़ो इज़त ऐं ताज़ीम जो, मग़फ़िरत ऐं माफ़ी जो ॾिहाड़ो आहे। गुनाहनि जो ॾिहाड़ो न आहे। गुनाह करण जो ॾींहुं न आहे, गुनाह बख़्शाइण जो ॾींहुं आहे। पोइ तव्हां छा कंदव? ॿुधायो, गुनाह कंदव या गुनाह बख़्शाईंदव? इन ॾिहाड़े ते हिकिड़ो ख़ासि अमल अथव, जंहिंजे करण वारे जे लाइ माफ़ी जो ऐलान आहे। ॿुधायांव, इन 10 ज़ुल्हज जे ॾिहाड़े जो ख़ासि अमल आहे। कुर्बानी करे उनजो रत हारींदो। कुर्बानी करे, उज़ा करे, जेको उनजो रत हारबो आहे न, इन रत हारण जहिड़ो ॿियो को बि भलो अमल अल्लाह वटि